अस्सलाम वालेकुम दोस्तों, मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त खोड़ सारा दोस्त मूंखे ग़लति कमेंट था कनि ऐं गुथा लफ़्ज़ था लिखनि। हिक ॿिनि जी आम सुठी बेइज़ती कई आहे कमेंट में। इहो ग़लति अमल आहे। कंहिंखे तव्हां ग़लति ॻाल्हायो, गुथा लफ़्ज़ लिखो, छाकाणि त आउं पंहिंजो कमु थो करियां, तव्हांजी फुर कोन करे आयो आहियां। न ई आउं तव्हांखे सुञाणा जो तव्हां मूंखे ग़लति कमेंट में तव्हां मूंखे घटि वधि था ॻाल्हायो। ॿिया दोस्त मूंखे डायरेक्ट चवनि था ॼण पछतो आइटम छो थो करीं, उर्दू छो थो करीं, जे सिंधी थो करियां तुंहिंजा वार ईंदा लॻनि, तूं फिल्टर तूं अहिड़ो। दोस्तों मूंखे ख़बर आहे तव्हां जेॾा वॾा डायरेक्टर हो, मुंहिंजो 25 सालनि जो तजुर्बो आहे, ऐं तव्हां खां वधीक ॼाणा थो। सम्झो इहे डायरेक्शनूं पाण वटि रखो तव्हांजा, ऐं इहे फालोवर बि ॾिठा आहिनि 200 खां मथे कोन्हनि। तव्हांजो सुठो कमु आहे, तव्हांखे सुठो मुबारक हुजे। ऐं ख़राबु थो कयां, मूंखे ख़राबु कान ॾियो। ग़लति कमेंट जेको कंदो आउं ते साइबर क्राइम में वञी केस कंदुसि, सम्झो। बाक़ी जेके दोस्त मूंखे चवंदा आउं सपोर्ट करियां दोस्तों, आउं तव्हांजा वीडियो लाइक कंदुसि ऐं इंशाअल्लाह पंहिंजो कमेंट में राब्ते में रहंदासीं। आउं तव्हांखे ज़रूरु सपोर्ट कंदुसि। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।